मुझा मुहतरम अज़ीज़ भाइरो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारियन हदीसन जो बयान जारी आहे। अज इन्ही सिलसिले जी टी हदीस अवां जे साम्हूं पेश कंदासीं। अल्लाह ताला खां दुआ कंदे त अल्लाह ताला असांखे इन्हनि हदीसनि में, इन्हनि नबी पाक जे प्यारनि फरमाननि में अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सैयदना नवास बिन समान एक सहाबी आहिनि। उहे हिकिड़े ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थिया ऐं अर्ज़ करण लगा कि अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मा हुवल बिर्रु वल इस्म। अल्लाह जा रसूल, भलाई ऐं नेकी छा आहे ऐं गुनाह ऐं ॾोह छा? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख़्तसर अल्फाज में नेकी जी ऐं बुराई जी तशरीह कई। पाण फरमायो कि अल बिर्रु हुस्नुल खुलुक़, नेकी बेहतरीन अखलाक़ आहे। जेतिरो अखलाक़ इंसान जो बेहतरीन हूंदो, अदब उन जो बेहतर हूंदो, हू सब खां नेक इंसान है। इन जे लाइ अल्लाह ताला क़ुरान मजीद में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका अज़ीम तरीन सिफ़त बयान कई, वो फरमायो इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम, कि ए नबी पाक अव्हां अखलाक जे आला ऐं अज़ीम दर्जे ते फ़ाइज़ आहियो। अखलाक छा शइ आहे? अखलाक जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुछ अमल मुख़्तलिफ़ हदीसन में ॿुधाया आहिनि ऐं उन्हनि अमलनि मां अहले इल्म हिकिड़ो ख़ुलासो कढियो आहे त अखलाक नालो आहे बस्तुल वजह। कंहिं सां बि मिलजे त ख़ुशी सां, प्यार सां ऐं मुहबत सां मिलजे। व बज़लुल मारूफ़, हमेशा कंहिं सां बि को ताल्लुक़ वास्तो रहे त भलाई जो रहे, भलाई में ताउन करे इंसान, भलाई जे लाइ मिले, भलाई जे लाइ मजलिस में वेहे ऐं भलाई जी वजह तां ही मजलिस खां उथे। वक़फ़ुल अज़ा, ऐं टी जेका अखलाक जी आला सिफ़त आहे कि पंहिंजी तकलीफ़ खां ॿियनि माण्हुनि खे महफ़ूज़ रखे। वो ज़बान सां तकलीफ़ थी सके थी, चुगलखोरी जी सूरत में, ग़ीबत जी सूरत में, गार गंद जी सूरत में। फरमायो पंहिंजी ज़बान कफ़ुल अज़ा, कंहिं भी क़िस्म जी पंहिंजे तरफ़ खां कंहिं ॿिए मुसलमान खे तकलीफ़ न पहुचे। त जेका भी शइ ॿिए खे तकलीफ़ ॾिए थी उन खां बचणु खपे। इहो ख़ुलासो आहे अखलाक जो। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखलाक जे बारे में फरमायो त इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अखलाक, मूंखे त मोकिलियो ई इन कम जे लाइ वियो आहे त मां अखलाक जा मकारिम जेके सुठा अमल आहिनि उन्हनि खे मुकमल करियां। ऐं हिकिड़े ॿिए फरमान में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त क़यामत वारे ॾींहुं मीज़ान में जॾहिं अमल तोरिया वेंदा त सभ खां वज़नी शइ जेका हूंदी हुस्नुल खुलुक़, अखलाक जो बेहतरीन हुजणु। यानी कि हिकिड़ो दफ़ो अब्दुल्ला बिन उमर साहबी जलील आहिनि, उहे फरमाइनि था त मूंखे हिकिड़े शख़्स हिकिड़ो ख़त लिखियो ऐं पुछियो त मुंहिंजे लाइ का नसीहत कर ऐं नबी पाक जा सभु हदीसूं लिखी मूंखे मोकिल, मां इल्मु सिखां। अब्दुल्ला बिन उमर फरमायो त इल्मु त तमामु घणो आहे, पर मुख़्तसर ॻाल्हि कयां थो। इहा आहे त जॾहिं अल्लाह सां साम्हूं थिए क़यामत वारे ॾींहुं
त तुंहिंजे पेट में कंहिं ॿिए माण्हू जो रिज़्क न हुजे, यानी कंहिं ॿिए माण्हू जो हक़ तुंहिंजे पेट में न हुजे, जेको खाए पंहिंजो खा। ऐं ॿियो फरमायो त जॾहिं अलाह जे साम्हूं बीहे त कंहिं ॿिए माण्हू जो रत तुंहिंजे मथां न हुजे। ऐं टियों फरमायो त जॾहिं अलाह जे साम्हूं बीहे त ख़ाली पंहिंजनि गुनाहनि जो वज़न हुजे, ॿियनि जे गुनाहनि जो वज़न तुंहिंजी पुठी ते न हुजे। छो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ी हदीस में त छा अव्हांखे ख़बर आहे त मुफ़लिस ग़रीब नादार लाचार माण्हू केरु आहे? साहबनि फरमायो अल्लाह जा रसूल ग़रीब मुफ़लिस त उहो आहे जिन वटि दिरहम दिनार न आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त न, उहो ग़रीब न आहे, उहो मुफ़लिस न आहे, उनजो गुज़ारो थी वेंदो आहे। पर मुफ़लिस उहो माण्हू आहे जेको क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला जे साम्हूं अची बीहे ऐं पोइ फ़रियादी उनजे मथां अची फ़रियाद कनि। हिकिड़ो चए त या अल्लाह मूंखे हिन गारियूं ॾिनियूं, अल्लाह ताला चए हाणे खणो हिन जूं नेकियूं, अॼु दिरहम दिनार त आहे कोन, फ़ैसिलो आहे नेकी न बुराइनि ते, त हाणे इन जूं नेकियूं वठो ऐं जंहिंखे हिन गारियूं ॾिनियूं उनखे ॾियो। उहो वियो हलियो, पाण फरमायो ॿियो आयो, या रसूल या अल्लाह ज़रबनी हाज़ा, मूंखे हिन मारियो। अल्लाह ताला हुकुम ॾींदो त हाणे तूं बि वठ नेकियूं हिन जूं खणी वञ। टियों ईंदो अल्लाह मुंहिंजो माल खाधो हिन। इहे सभु जिन्हनि सां ज़्यादतियूं कयई, ज़ुल्म कयई, इहे सभु ॿियनि जा ॾोह आहिनि जेके पंहिंजी ॻिची में ई विझी पियो फिरे। त फरमायो त जॾहिं सभु नेकियूं विराइजी वियूं, ख़तमु थी वियूं, हाणे थी वियो ग़रीब, मुफ़लिस थी वियो, नादार थी वियो। अञा बि फ़रियादी मौजूदु आहिनि, उन्हनि जो अञा हिसाबु चुक्तो कोन थियो आहे। त अल्लाह ताला चवंदो हाणे हिन जूं नेकियूं त खुटी पियूं, हाणे ईअं कयो त जेके फ़रियादी आहिनि इन्हनि जा गुनाह खणो ऐं हिन जे मथे में विझो, हिन ते सवार करायो। फरमायो गुनाह खणी खणी करे पोइ छिकिजी करे जेको आहे जहन्नुम में उछलायो वेंदो। इहो मुफ़लिस आहे, इहो नादार माण्हू आहे, इहो उहो माण्हू आहे जंहिंजी का हिमायत ऐं नुसरत करण वारो न आहे। मुंहिंजा ॿाहिरो अख़लाक इहा एतिरी अज़ीम शइ आहे, एतिरी अज़ीम शइ आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां उन माण्हू खे जेको पंहिंजा अख़लाक सुठा रखे थो, फरमायो त मां उन माण्हू खे हिकिड़ी ज़मानत ॾियां थो। कहिड़ी ज़मानत आहे? फरमायो कि अना ज़ईमुन बिबैतिन फी अअलल जन्नह, जन्नत में सभ खां आला तरीन मक़ाम ते जन्नतुल फिरदौस में मां हुनखे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गारंटी ॾियां थो त उनखे जन्नत जे आला मक़ाम नसीब थींदो। कंहिंखे? लिमन हसुन ख़ुलुक़ुहु, जंहिंजा अख़लाक बहितरीन हुया। त मुंहिंजा दोस्तो, अख़लाक बज़ाहिर असांखे नंढी शइ लॻे थी, पर अल्लाह जे मीज़ान में तमामु वज़नी शइ आहे। अस्क़लु शैइन फिल मीज़ान हुस्नुल ख़ुलुक़, सभ खां वज़नी शइ क़यामत वारे ॾींहुं जेका मीज़ान में हूंदी उहा अख़लाक जो सुठो हुजणु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिकिड़ो मुस्लमान अख़लाक बहितर कंदो माण्हुनि सां सुठो सलूक कंदो रहे थो, हिकिड़ो वक़्तु ईंदो त अल्लाह ताला उनखे जन्नत जे क़रीब कंदो वेंदो आहे। ऐं ॿियो माण्हू अख़लाक बुरा करे जन्नत खां आस्ते आस्ते परे थींदो रहंदो आहे। ऐं हिकु वक़्तु ईंदो आहे त जेको सिधो जहन्नुम में दाख़िल थी वेंदो आहे। त असांखे कोशिशि कजे पंहिंजी ज़िंदगी में त असांजे हथ जे ज़रिए कंहिंखे तकलीफ़ न पहुचे, असांजे किरदार जे ज़रिए कंहिंखे तकलीफ़ न पहुचे, असांजी ज़बान जे ज़रिए कंहिं मुस्लमान खे तकलीफ़ न पहुचे। असां जेको रिज़्क़ खाऊं ख़ाली उहो खाऊं जेको पंहिंजो आहे, हलाल आहे, ॿिए जो कंहिंजो रिज़्क़ असांजे पेट में न हुजे। न त अल्लाह ताला फरमाए थो या कुलून फी बुतूनिहिम नारा, इहा बाहि आहे जेको इंसानु खाए पियो, इहा बाहि जेको आहे ॿरंदी क़यामत वारे ॾींहुं हुनजे पेट में। ॿी जेका इहो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नेकी आहे, यानी कि अख़लाक सुठो हुजे रब सां, नबी पाक सां ऐं माण्हुनि सां, अख़लाक इंसान जो सुठो हुजे।
ॿियो गुनाह छा आहे? गुनाह जे बारे में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि अल इस्मु मा हाक फी सदरिका व करहत अन यतलिअ अलैहि नास, त गुनाह उहो आहे जेको तोखे दिलि में परेशान करे। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़ी हदीस में फरमाइनि था त मोमिन जेको माण्हू हूंदो आहे जॾहिं हू गुनाह उनखां थी वेंदो आहे त उहो गुनाह खे हिकिड़ो जबल सम्झे थो, हिकिड़ो वॾो जबल आहे, मुंहिंजे मथां कहिड़े टाइम बि किरी सघे थो, मां तबाह थी सघां थो। मोमिन हमेशह पंहिंजे गुनाह खे हिकिड़ो वज़न ऐं जबल सम्झंदो आहे पंहिंजे मथां। इहा शइ पोइ उनखे मजबूर कंदी आहे त हू तौबा जी तरफ़ अचे, इस्तिग़फ़ार करे, अल्लाह खां माफ़ी घुरे। ऐं फरमायो ऐं जेको मुनाफ़िक़ माण्हू आहे, मुनाफ़िक़ माण्हू जे लाइ गुनाह ईअं आहे जीअं मख उनजे जेको आहे नक ते वेठी ऐं हथु हीअं करे उॾारे छॾे। मुनाफ़िक़ माण्हू गुनाह खे हैसियत न ॾींदो आहे। गुनाह सभ खां घटि शइ उनजे नज़दीक, ऐं मोमिन वटि जेको आहे मोमिन जे नज़दीक गुनाह सभ खां वज़नी ऐं सभ खां ख़तरनाक शइ आहे। त पाण सदम फरमायो गुनाह खे जे सुञाणणु चाहे थो त छा आहे त जॾहिं गुनाह थी वञे त दिलि में तोखे तकलीफ़ थिए, परेशानी थिए, यार छो थी वियो, मूंखे ईअं न करणु खपे आहे। जेका इहा तकलीफ़ थिए थी, पाण सदम फरमायो इहा तकलीफ़ तोखे ॿुधाए थी त तोखां ग़लती थी आहे, तोखां गुनाह थियो आहे, हाणे तूं माफ़ी घुर, अल्लाह खां तौबा कर, इस्तिग़फ़ार कर, कंहिंजो हक़ खाधो थी उनजो हक़ वापसि कर। ऐं इहो फार्मूलो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, बहितरीनु फार्मूलो। गुनाह खे सुञाणणु चाहियो था, ॿियनि खां फ़तवा वठण खां पहिरीं पंहिंजे दिलि खां फ़तवा वठो। ये दिलि छा थो चए, मां जेको कमु कयो आहे छा इहो इन ते मां मुतमइन आहियां, ख़ुशि आहियां, सुकून आहे, चैन आहे? त जे सुकून चैन इत्मिनान आहे त सम्झो त बरी आहे, ऐं जे सुकून चैन इत्मिनान आहे, दिलि में खुटको आहे, यार थी तो आहे, हाणे छा कयां? पोइ पाण फरमायो त भले फ़तवा सभु मूंखे तुंहिंजे लाइ जाइज़ करे छॾनि, कंहिं जे चवण सां उहो जाइज़ न थींदो, उहो हराम ई रहंदो, नाजाइज़ ई रहंदो। व करे हितां यतलिअ अलैहि नास, फरमायो कि गुनाह खे सुञाणण जो हिकिड़ो फार्मूलो त इहा त दिलि में खुटको रहे, ऐं ॿियो फार्मूलो हीअ आहे त तोखे डपु रहे त यार माण्हुनि खे ख़बर पइजी वई त छा चवंदा, मुंहिंजे हिन अमल जी जे माण्हुनि खे ख़बर पइजी वई त माण्हू छा चवंदा, त लाज़मी तौर ते इंसानु जॾहिं ॾोह कंदो आहे त उनखे कोशिशि हूंदी आहे यार इहा लिकायां, माण्हुनि खे ख़बर न पए। पाण फरमायो जॾहिं तोखे ख़ौफ़ थियो त यार माण्हुनि खे ख़बर पई त छा थींदो, त सम्झ तोखां का ग़लती थी आहे। इहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहितरीनु पैमानो ऐं बहितरीनु मायार ऐं बहितरीनु मीज़ान ॿुधायो आहे गुनाह खे सुञाणण जे लाइ। इन जे लाइ असहाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अवां ॾिसो, सैयदना अबू बकर जो हिकिड़ो वाक़िओ मुख़्तसर ॿुधाए ॻाल्हि खे ख़तमु कयूं था त गुनाह जी सुञाण ऐं मोमिन खे गुनाह परेशान कीअं कंदो आहे। त हिकिड़ो दफ़ो हिकु शख़्स आयो ऐं हुन सैयदना अबू बकर खे हिकिड़ी को खाधे जी शइ गिफ्ट कई, ऐं खायो। सैयदना अबू बकर जेको आहे उहा शइ खाधी। पोइ उन जी इहा शइ ॾिनी, उहो चवणु लॻो त अव्हांखे ख़बर आहे त इहा मां जेका अव्हांखे शइ ॾिनी आहे इहा कहिड़ी कमाई मां हुई? त सैयदना अबू बकर चयो त कहिड़ी कमाई मां हुई? चई मां जाहिलियत जे दौर में इहो जेको सितारा सनाची यानी सितारनि खे ॾिसी जेको तक़दीर ॿुधाईंदा आहिनि, इहो अमल कयो हो, कहानत हिन खे चवंदा आहिनि, इहो कहानत वारो अमल कयो हो जो इस्लाम में ई हराम अमल आहे, इन जी कमाई हराम आहे। उन जो मां इहो जाहिलियत जे दौर में इहो कहानत वारो हिकिड़ो कमु कयो हो, जीअं जो मां कमु कयो उन मूंखे पैसा ॾिना, उन पैसनि मां मां खाधो वठी आयो आहियां, अव्हांखे अची खारायो आहे। हाणे ॾिसो त सैयदना अबू बकर ख़ुशी सां न खाधो, उन्हनि खे ख़बर न हुई, खाई वरितऊं। पर जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधऊं त हीअ त नाजाइज़ कमाई हुई, त एतिरो फ़िक्रमंद थिया, एतिरा परेशान थिया त पंहिंजो हथु ज़रे ज़रे वात में विझनि, कोशिशि कनि त उल्टी थिए ऐं इहो जेको खाधो मुंहिंजे पेट में निकिरे। बार बार कोशिशि करे उल्टी कयऊं ऐं उहो खाधो पंहिंजे जिस्म मां कढियाऊं। ऐं पोइ अल्लाह ताला जे हुज़ूर दरख़्वास्त कयूं त या अल्लाह जेको इहो लुक़्मो गुज़रंदे मुंहिंजे गोश्त सां लॻी चुको आहे उनखे त मां कढण खां मजबूर आहियां, उहो त नथो निकिरी सघे, पर मुंहिंजे जेको वस में हुयो मां सभु कढी छॾियो।
माण्हू चवणु लॻा अबू बकर अवां ॼाणी वाणी त कोन खाधो आहे न, अवां हिते तकलीफ़ में छो पिया विझो पाण खे। चवणु लॻा त इहो लुक़मो मूंखे लाज़मी कढणो हो, भले मुंहिंजी जान निकिरी वञे हा त उहो मूंखे परवाह न हुई, पर इहो हराम वारो लुक़मो मुंहिंजे जिस्म में न हुजे त क़यामत जॾहिं अलाह जे साम्हूं बीहां त अलाह ताला चए त अबू बकर जे जिस्म में हराम दाख़िल थियो। इन जे लाइ मुंहिंजे भाउ दोस्तो, अल्लाह तबारक व तआला जेको अख़लाक़ जो दर्जो आहे तमामु अज़ीम दर्जो आहे। गुनाह थी वञे, माण्हू इंसान तौबा करे, इस्तिग़फ़ार करे, कसरत सां अल्लाह खां माफ़ी घुरे, ऐं जेका शइ इंसान खे दिलि में परेशान करे सम्झो इहो गुनाह आहे। अल्लाह तबारक व तआला असां सभिनि खे जेको आहे गुनाहनि खे माफ़ फरमाए ऐं गुनाहनि खां महफ़ूज़ फरमाए। इन्नहु वलिय्यु ज़ालिका वल क़ादिरु अलैहि। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।